सिंध जी ॻाल्हि आहे। हिकिड़े घर में हूंदा ॿ भाउर रहंदा, हिकिड़ो वॾो ॿियो मूं वांगुरु नंढो। वॾो शादीशुदा, नंढो मूं वांगुरु कुंवारो पितल। वॾो अकुल वारो, नंढो वरी मूं वांगुरु खाइण जो खड़ो ऐं अकुल जो अंधो। कुदरती वॾे जी पेके घरवारी वियल हुई पेकर में, तो नंढे भाउ खे सॾु कयईं, चईं भाउ ॾिसी तो जॾहिं खां भाॼाई वई आहे पेकर में, तीअं यार रोटीअ जो ई सुख हलियो वियो आहे। अॼु 1.5 महीनो थियो आहे, मूंखे फुल्का पचाईंदी, पर फुल्का त ईअं तो वेलियां, अहिड़ा त तयारु थियनि ॼण भारत जो नक्शो तयारु थियो हुजे। चई पोइ भाऊ, चई पोइ छा, धंधा हींअर खुलियल आहिनि, शादियुनि जी सीजन हले पई, तो में त उहा कुल आहे कोन जो मां वञां ऐं तूं पुठियां धंधो संभाली। इन करे हीअं कर, तूं ई वञी भाॼाई जी मोकल वठी आ। कि चङो भाऊ मां वञां थो। चई वञी त तो जॾा, पर तूं ॾाढो घणो ॻाल्हाईंदो आहीं, महिरबानी करे घणो न ॻाल्हाइजां, उते वञी पहुचजां। उते जीअं पहुचंदे न, पोइ ज़रूरु मुंहिंजी ससु आहे या सहुरो आहे या मुंहिंजा साल आहिनि या तुंहिंजी भाॼाई तोखां हाल अहिवाल त वठंदी न। चई हा। चई पोइ, चई जेको जेॾी मां तोखां कुझु बि पुछनि तूं हा ऐं न में जवाबु ॾिजां, वधीक न ॻाल्हाइजां, छो जो वधीक ॻाल्हाईंदे तूं सुञ करेंगे। मूंखे ख़बर आहे मुंहिंजा भाउ। सो हमरा चढ़ी गॾह ते वञी पहुतो जेको आहे सो भाउ जे सावरनि में, उन टंडे आदम में। जेॾी महिल टंडे आदम पहुतो, उन घिटीअ मां लंघे पियो वञे भाउ जे सावरनि जे घिटीअ मां, त जेके जीअं उते पहुतो उन्हनि जे घर में वेठो, त मर्द त दुकान ते हुआ, पर इन जी जेका भाणस जी ससु उहा वेठी हुई, उहा अची गॾियसि, हाली वाली थी, पाणी चांहि या जेको बि खाधो रखियो सॻियां, हुन बि ॿरो ॾिनो सभिनी प्लेटुनि खे। पोइ पुछईसि, हाणे भाउ जी ससु थी हिन खां हाल अहिवाल वठे। हे चए थी अब्बा ख़ुशि आहीं? दिलि में ख़्यालु कई भाऊ चई छॾियो आहे, वधीक न ॻाल्हाइजां, तोखे जेको बि जवाबु ॾियणो आहे हा ऐं न में जवाबु ॾिजां। सो पुछईंसि अब्बा ख़ुशि आहीं? चई हा। पुछई भला भाणे ख़ुशि हो? चई न। हे चई का दवा दुर्मल कयोसि पिया? चई हा। हे भला को बचण जो आसरो? हिन चयो न। पुछो भला सफ़ा त मरी कोन वियो? चई हा। हिन जो हा चवण मथा पेट कुटण चालू थी विया, ॿिन्हिनि जी प्लेट लॻी वई, मुख्य फरास विछाइजी विया, मुखियाणी बची पहुती जेको आहे सो उते सुराणी लॻी वई। हाणे ही चए भाऊ त चयो भई तोखे ॾिसंदा ॾाढो ख़ुशि थींदा, हिन जे ख़ुशि थियण जी डिज़ाइन ई का अलॻि आहे। ही त पाण रोअनि पिया, शायदि ही रोअण में जेको आहे सो ख़ुशि थींदा हूंदा। सो जीअं रोअणो अथव, धोइणो अथव, जेका खपेव धूड़ वञी पायो। मां आयो आहियां भाॼाई जी मोकल वठण, मूंखे भाभीअ जी मोकल ॾियो त मां वठी वञांसि। सो ससुणसि चयो, चई अब्बा हाणे भाॼाई विधवा थी वई। छा चयव? अरे चई विधवा थी वई। चई पोइ? चई हाणे हुनखे 12 महीना जोड़े में वेहणो पवंदो, उहा घर खां ॿाहिरि कोन निकिरंदी, तूं हलियो वञ। ही बदा उन्हनि पेरनि ते चढ़ी गॾह ते टाप टाप करे अची पहुतो वापसि पंहिंजे ॻोठु शहदादपुर में। जीअं आयो, उन लोहरनि जी घिटीअ मां लंघे पियो वञे, साम्हूं ई हिन जो दुकान हूंदो हो। सो उन दुकान तां भाणस वेठो हो, उन जो परियां ॾिसो गॾह ते चंडो अकेलो ई वियो ऐं अकेलो ई आयो आहे। सो जीअं भाणस अची पहुतो, पुछीसि अब्बा ॾे ख़बर भाॼाई किथे? चई भाऊ भाभी विधवा थी वई। हिन जो ईअं चवण, हुनजो दिमाग़ ख़राब थी वियो, पंहिंजो पाण खे ॿ टे चमाटूं ऐं पंहिंजो पाण खे रामपूटा पाए ॾिठी। चई यार सा रामपूटो लॻे पियो, मन मां अञा जीअरो आहियां। अरे चई पर जॾा भाॼाई विधवा थी कीअं? चई पर थी वई न। अरे पर जॾा मां जीअरो आहियां, मुंहिंजे जीअरे भाॼाई विधवा थींदी कीअं? चई भाऊ उहो त उन्हनि खां पुछ न जिन मूंखे चयो। चई कंहिं चयो? चई तुंहिंजे ससु।
चिछाची चीज भाई तुनी भाले विधवा थी भैया ये भले एकड़ी चमाटईस तो दादा ओछ गारू दई रोण लगो जी बाऊ तू मुके मारी दो जने अम्मा बाबा मां तदे तो मुके पंजे हंचन में खड़ी रांदियो कराई वाजी तू मुके चमाटू कर दे मां निंदर को आने करे अरे मुझे अम्मा बाबा मरी गया ने करे सो गुण चंटी तुझे सस जे करे जे वाद बाजे विधवा थी वई तो मैंने मां छा गया ए जी जडा ये के थी भाजा विधवा चीज ये पानी भेड़ कोन विधवा थी वई ती ये थी अरे ती ये के थी दी पटो तो पांजो भेड़ो गुजारे वियो तडे हुआ विधवा थी ची को इन जो को भेड़ो गुजारे वियो तो ने में मां छा कया तू के चवानु जनाई ची माठ कर त बच्चा मारू बियो लगे दे माठ दियो ची हाने बुधाय तू जो ते पहुते सजी मुके दास्तान बुधाय ची मां जी ता पहुतस तुझे समूह गडा के चढ़ी योस ची हां ची तुझे सावरन जे गोठ में टंडी आदम पहुतस ए तुझे सावरन जे घर ताई भी पहुतस आराम से खिलंदो खुशी से पोते तुझी सस आई उने तुझे सस मुखा हालिए वाली थी मुखा अहवाल पत वठण लगी ए ची अब्बा खुश आई बहु तो के याद है तो मुके कसम विजी चयो त तू वधी कर न गालाए जा तो खा जे को पुछन तू हां न में जवाब न जा जी हां पोछा थियो मुखा ससने पूछो तबा खुश आई मु चयो हां जी भला भाणे खुश हो मु चयो न हे जी का दवा दुर्मल कयोस प्या मु चयो हां पुछी भला बचन जो को आसरो मु चयो न हे जी भला सफा त मरी को न बियो मु चयो हां भरे बच माटू बियो इस चीज चंगा हथन सा पे विधवा करे चीज भाजाए के बाकी ये भाभी विधवा थी गई हटे कदा मुखे त मारो में बनी वठी चांस सुधा इयो थिंदो समझे जो फेर भाणस तो ने के इयो चयो त फटा जिते हा चवण जी गाल जो ते हा चए जा जिते न चवण जी गाल जो ते न चए जा